तवाजा रुकू, तवाजा सजदा, तवाजी जानी इबादतूं, तवाजी माली इबादतूं मां अल्लाह जे लाइ। पहिरियों त तौहीद इहा आहे, वरी इन तौहीद खे आलमनि वरी ॿिनि हिसनि में विरायो आहे। हिकिड़ी तौहीद अल्लाह जी ज़ात खे अकेलो करे मञ। नंबर ॿियो, अल्लाह ताला जल जलालहू जा इजाइबात जेकी दुनिया में आहिनि, जेकी अल्लाह ताला जी ज़ात खे तख़लीक़ में अकेलो मञण जे लाइ बाने खे मजबूर करनि थियूं, हिकु उहे काइनात जे सॼे निज़ाम ते जेकॾहिं नज़र विझिजे त सॼो निज़ाम बाने खे ॿुधाए थो त अल्लाह आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़े दहरीअ सां, दहरीअ जी माना आहे जेको सिर्फ़ु ज़माने खे मञींदड़ आहे। दहर चइबो आहे ज़माने खे। कम्यूनिस्ट जेकी चवंदा आहिनि त हीअ दुनिया पंहिंजो पाण ठही आहे, पंहिंजो पाण हले थी, गैसुनि जे ज़रिए सां पैदा थी आहे। वरी जॾहिं माण्हुनि जूं उहे माण्हूअ मां गैसूं, जानदार मां गैसूं ख़तमु थियनि थियूं त माण्हूअ खे मौत वाक़ियो थिए थो, एक्सपायर थी थो, किसो ख़तमु। उन ज़माने खे मञण वारे यानी दहरीअ कम्यूनिस्ट सां हज़रत इमाम अबू हनीफ़ा जो मुनाज़रो थियो। तारीख़ तय थी वई, बाबा फ़िलाणी त हिते तोसां ॻाल्हायो आहे। कूफ़े में जगह ऐं तारीख़ मुक़ररु थी, ख़ल्क़ अची पहुती। उहो दहरियो बि सभ खां अॻु में अची उन जाइ ते नमूदार थियो। मसलन टाइम रखियल हो 11 बजे, इमाम साहब अची 4 बजे पहुता। ख़ल्क़ इंतज़ार में दहरीअ माण्हुनि खे चयो त हीउ तव्हांजे इमाम साहब जो कमु आहे। टाइम रखियो अथई हे ऐं पहुतो आहे वरी हाणे 4 बजे। 11 काॾे 4 काॾे। साईं जन वेठा, हिकदमि हुन ॻाल्हाए करे चयो त नोमान बिन साबित, पहिरियों त तव्हां पंहिंजी शिकस्त कागज़ ते लिखो त तव्हां हाराए वियो, छो त तव्हां टाइम में देरि करे आया हो। माना तव्हां पंहिंजे दलीलनि में पंहिंजो पाण खे सही साबित न कयो आहे। पाण फरमायो त हवालो त वठो, मूंखां देरि छो थी आहे, इहो त हवालो वठो न मूंखां। ख़ल्क़ वेठी हज़ारनि में माण्हू, हुन बि पंहिंजा माण्हू 5-15 कांडिया। हवालो इहे आहे त दजले दरिया जे परे पासे खां बीठोसि, हाणे का ॿेड़ी अचे त उन ते चढ़ा न, चढ़ी परे पासे हेॾां अचां त तो वटि पहुचां। ईअं बीठो आहे, इंतज़ार में बीठो आहे। छा थो ॾिसां त दरिया जे किनारे ते वण बीठा, उन्हनि मां हिकिड़ो वण पाण कपिजी पियो, हेठि किरी पियो। उहो वण, उन जूं ॾारियूं शाखां अलॻि थी वियूं, उहो बुंड अलॻि थियो, उहो तिरछिजी वियो, उन मां तख़्ता पाण निकिरी आया। पंहिंजो पाण हिकिड़ो ॿेड़ो तयारु थी वियो ऐं उहो दरिया में लही आयो। उहो पंहिंजो पाण वरी हलणु लॻो, मां चढ़ी पियो, मां मूंखे पार पुॼाई। हा, कम्यूनिस्ट चयो माण्हुनि खे ॾिसो अथई, हेॾो सारो तव्हांजो आलिम आहे, हिन जो दिमाग़ शायदि लुॾी वियो आहे। पर वण पाण कीअं कटिबो, वरी पाण उन जा तख़्ता कीअं ठहंदा, वरी ॿेड़ो पाण कीअं ठहंदो, हर कारीगर ठाहींदो आहे। वरी मलाह खां बग़ैर उहो ॿेड़ो हली पियो, हिनखे पार पुॼायईं। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जन क़ुरान मजीद जी आयत तिलावत करणु फरमाई, फरमायो अमन ख़लक़स समावाति वल अर्द, वरी फरमाई बिक़ादिरिन अला अन यख़्लुक़ मिस्लहुम बला व हुवल ख़ल्लाक़ुल अलीम। ॿ 4 आयतूं हुन जे अॻियां पढ़ियूं। पाण फरमायूं त जेकॾहिं ॿेड़ो पंहिंजो पाण नथो ठही सघे त काइनात पंहिंजो पाण कीअं ठही आया। तूं हिन खे मञण जे लाइ तयारु न आहे, हिन खे मञण जे लाइ तयारु न आहे त वण पाण कीअं कपिबो, कीअं तख़्ता थींदा, कीअं ॿेड़ो ठहंदो। जॾहिं इहो ॿेड़ो पाण नथो ठही, पाण नथो हली सघे त न सॼी काइनात पंहिंजो पाण कीअं ठही आहे।
साईं जन हुनखे अहिड़ो त अकुली दलील फरमायो त उहो दहरियो पंहिंजे 20, 25, 50 माण्हुनि सां गॾिजी इमाम आज़म जे अॻियां तौबा ताइब थी मुस्लमान थी। हिकिड़ो त दलील अलाह जी ज़ात खे मञण जे लाइ इहो आहे।